नाज़रीन तव्हांखे हिकु अहम ख़बर खां आगाह कंदा हलूं त उमरकोट खां 10-12 किलोमीटर जे फ़ासिले ते टिकुंडे रोड वटि ॿ मोरियूं भॻल आहिनि ऐं उन्हनि मोरियुनि जे भॻल हुजण करे केतिरा ई ग़रीब पंहिंजूं जानियूं विञाए वेठा आहिनि ऐं केतिरियूं ई गाॾियूं पलटी थी वियूं आहिनि। इहो सभु नुक़सानु ठेकेदारनि जे नाक़स मटीरियल इस्तेमालु करण जे करे थियो आहे। रिपोर्ट सैयद अब्दुल रहमान शाह जे मुताबिक़ हिकु दफ़ो ॿीहर इंसाननि जी जानियुनि सां खेॾण जो सिलसिलो जारी। मोरियुनि जी मरम्मत में वरी बि नाक़स मटीरियल इस्तेमालु थियण लॻो। सबको न्यूज़ जे डिस्ट्रिक्ट रिपोर्टर सैयद अब्दुल रहमान शाह जे पुछण ते आवाज़ उथारण ते बाअसर ठेकेदार आमिर खान पठान जेको ख़ासि माण्हू आहे नवाब तैमूर जो, उन्हनि जे चमचनि धमकाइण शुरू करे ॾिनो ऐं पुलिस खे सॾाए इन मामले खां परे रहण जी ताक़ीद कई ताकि उन्हनि जे कारे कारनामनि जो चिटो अवाम ऐं आला इंतज़ामिया जे आॾो खुली न सघे। जॾहिं त अवाम बि सम्झी रही आहे त ठेकेदार आमिर खान पठान पंहिंजा खीसा गरम करण लाइ करे रहियो आहे। सबको न्यूज़ जी टीम ऐं अवाम जो मुतालबो आहे त इन मामले जी जांच कराई वञे ऐं बहितर मटीरियल इस्तेमालु करे मोरियुनि खे मज़बूत ठाहियो वञे। जी नाज़रीन, अचो त वधीक ॾिसूं था सैयद अब्दुल रहमान शाह जी हिन रिपोर्ट में। अरे जो मोरियूं मेन रोड पे उनके बारे में क्या मौजूद है जाम है जेको है गाड़ी ना ख़राब है, को गाड़ी स्पीड में अचे थी, उन ख़बर कोन थी पए, नओ माण्हू अचे थो वरी गाड़ी किरी वञे थी, नुक़सान थिए थो। सर हिते केतिरा ई जानियूं नुक़सान थियूं आहिनि हिन अॻी मोरी जेको तव्हां क्रॉस कई आहे। हिन जो ठेकेदार आमिर पठान हिन जे बारे में तव्हांजो छा चवणु आहे? यार असांजो छा आहे, असांजो इहो मक़सदु आहे की हिननि खे ठाहे छॾनि जेतिरी जल्दी, माना हक़ ऐं सच ते हलनि। हा तव्हांजो इहो ई चवणु आहे बिल्कुलु, माना उहो सही कमु कनि। हा ठीकु आहे न, कमु कनि। महिरबानी छा चवणु कमु हले पियो, तव्हांजो छा चवणु आहे? ठेकेदार पंहिंजे वतन खे खाराए पियो पंहिंजो रत, तव्हांजो छा चवणु आहे? असांजो चवणु इहो त 2 नंबर त वरी नुक़सानु थो रहे। हा, उनजे ख़िलाफ़ु कानूनी कार्रवाई थियणु खपे। हीअ 2 नंबर ॾिसो न, तव्हां ॾिसी सघो था हीअ वैल्यू शुरू ही वैल्यू शुरू माना उहो इस्तेमालु करे पियो ठेकेदार माने वधे ग़लति करे पियो न, तव्हां ॾिसी सघो था। हा, नो टेंशन, महिरबानी। 2 नंबर जे करे को कमु थिए पियो, तव्हां छा कंदा? छा चई खाई वञे, उहो सही आहे। ठेकेदार जे ख़िलाफ़ु कानूनी कार्रवाई कई वञे। हा, थैंक यू, महिरबानी। अरे ये जो पुल थी रही है इनमें 2 नंबर मटेरियल हली रहियो आहे, इनमें केतिरो ई जानी नुक़सान थियो। तव्हांजो हिन बारे में छा चवणु आहे? माल कमायूं सही 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 जी। सर हाणे इहा ठेकेदार हिकिड़ो पठान आहे जेको 2 नंबर वैल्यू शुरू हलाए पियो न। सर तव्हांजो हिन रस्ते तां गुज़र आहे, ग़रीब तमामु जेको आहे, जेकॾहिं कंहिं घर जी हिकु जान जेको कमाइण वारी नुक़सान थी वञे त उनजे ख़िलाफ़ु छा थियणु कार्रवाई करके पहिरीं ॻाल्हि त उन ठेकेदार जे ख़िलाफ़ु ठेकेदार जो हर जॻह ते बोर्ड लॻायो ऐं हीउ कमु करायो।